थधि अची वई आहे, कमु वधी वियो आहे, भाॼियूं थियूं सड़णियूं पवनि, गरम लटा था कढणा पवनि। त मां थी चवां, छा असां जाइफ़ुनि खे 12 ई महीना कमु कान्हे? गर्मीअ में कॉटन जा लटा कढ ऐं गरम लटा रख, सलाद कट, थाधल ठाहे, शरबत ठाहे, उहो कमु न आहे? वरी साईं अचे थी बरसाति, त छा बरसाति में उस निकिरे त लटा विझ, मींहुं पए त लटा खणी अच, हेॾां खां होॾे, होॾां खां हेॾे, छा कमु न आहे ओॾी महिल? कमु त असांखे भेण 12 ई महीना रहंदो। कम वारियूं मायुनि खे बि पघार मिलंदी आहे ऐं असांखे चौ करणी पवंदी आहे। उन खां पोइ बि छा ॿुधण में ईंदो आहे त घर में वेठियूं आहियो, कयो छा थियूं कयूं, सभु त कम मायूं थियूं करेव, तव्हां त वांदियूं आहियो। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त थधि हुजे, बरसाति हुजे, चाहे गर्मी हुजे, असां जाइफ़ुनि खे कमु हूंदो ई हूंदो। राति जो बि अगरि न सुम्हूं न त कमु ई निकिरंदो, कमु कंदे ई नज़र ईंदासीं, लेकिन उन खां पोइ बि असांजी कोई क़दुरु कान्हे। सम्झो था न हिन ॻाल्हि खे? हा, त ईअं न चओ त थधि आई आहे त हे थो करिणो पए, हो थो करिणो पए, 12 ई महीना असांखे करिणो पवंदो। हा, जय झूलेलाल। ऐं वञो ॾिसो वञी कहिड़ो कमु पियो अथव हिन महिल, थधि अची वई आहे न। हा।